अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सारा सुमरो ऐं बुलेटिन में असां सां गॾु साथ थींदो मुबशिर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दहशतगर्दी जो नओं ख़तरो अफ़गानिस्तान मां उभरी रहियो आहे। आलमी बिरादरी अफ़गान हुकूमत मथां दबाव विझे पाकिस्तान तकरारनि जो ॻाल्हियुनि ज़रिए पुरअमन हल चाहे थो। तुर्कमानिस्तान जे शहर अशकाबाद में आलमी फोरम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त पाकिस्तान आलमी अमन लाइ किरदार अदा कंदो रहंदो। पाकिस्तान जी हिमायत सां गज़ा में अमन मुआहिदो थींदो। जंगबंदी जे नतीजे में लखें फ़लस्तीन सुख जो साह खंयो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्की सालमियत ख़िलाफ़ कम कंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। पीपी जमहूरी पार्टी आहे जंहिं अवामी ख़िदमत जो भार खंयो आहे। समूरिन सियासी पार्टियुनि खे पंहिंजे दायरे में रही सियासत करणु घुर्जे। गवर्नर पंजाब सां मुलाक़ात बैदि ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त आउं पाण पंजाब जी घिटी घिटी में वेंदुसि। माण्हुनि जा मसइला हल करण जी कोशिश कंदासीं। पार्टी अॻवान ऐं कारकुननि बल्दियाती इलेक्शन में मुखालिफ़नि खे टफ टाइम ॾियण लाइ तयारी कनि। जल्द ॿीहर लाहौर जो दौरो कंदुसि। तरक़ियाती स्कीमूं घटायूं वेंदियूं। ग्रेड 17 खां 22 जे ऑफिसरनि जा आससा पब्लिक कया वेंदा। सूबाई या वफ़ाक़ी हुकूमत कणक जी ख़रीदारी लाइ इमदादी क़ीमत मुक़ररु न कंदी। पाकिस्तान कर्ज़ प्रोग्राम लाइ IMF जूं 23 शर्तूं मञी वरितियूं। IMF जो चवणु आहे त हुकूमत यकीन ॾियारियो आहे त शुगर सेक्टर मुकमल तौर रेगुलेशन खां आज़ाद हूंदो। भाण ऐं कीड़ा मारींदड़ दवाउनि मथां एक्साइज़ ड्यूटी में 5% इज़ाफ़ो कयो वेंदो। बिजली सिस्टम में नुक़सान खे घटायो वेंदो। करंसी खे लचकदार रखियो वेंदो। सिजावल खुली कचहरी में पीरसन मथां तशद्दुद जो सिंध असेंबली में पिड़ाड़ो। अपोज़िशन लीडर अली खुर्शीदी चयो आहे त मिनिस्टर साहिबा जी खुलियल कचहरी में पीरसन मथां फुटबॉल वांगुरु तशद्दुद कयो वियो। शिकायत करण ते उन शख़्स मथां पुलिस जी मौजूदगी में तशद्दुद थियो। अहवान खे ॿुधायो वञे त उन शख़्स जो छा थियो। सीनियर सूबा वज़ीर शजिल मेमण जवाब ॾींदे चयो आहे त हर शहर में सूबा वज़ीर खुलियल कचहरियूं करे माण्हुनि जा मसइला ॿुधनि ऐं हल कनि था। गुज़िरियल ॾींहुं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। पीरसन जो ज़मीन जो मसइलो हो। ज़मीन जे मामले तां जहिड़ो थियो पुलिस ज़ाब्तो आणे वॾे नुक़सान खां बचायो। घर वज़ीर ज़ालसन अंजार चयो आहे त सिजावल वाक़िए जो नोटिस वरितो आहे। जांच थींदी। वाक़िए में जेको बि ज़िम्मेवार हूंदो हुनखे सज़ा मिलंदी। कराची में बदारदार रोड हादसा। नींगर ऐं औरत समेत 4 ॼणा फौत। सुपर हाईवे ते बहरिया टाउन भरिसां तेज़ रफ़्तार ट्रक ऐं कार में टक्कर। हादसे में औरत समेत 3 ॼणा मौके ते ई फौत। कुरंगी वारे इलाइक़े में टैंकर जे टक्कर में 12 वरियनि जो ॿाड़ो हयाती विञाए वेठो। ठठे वेझो जवाबदार भाउ खे क़तल करण बैदि पाण बि आपघात करे छॾियो। KDA मोरी भरिसां ॿाहिरनि में मामूली ॻाल्हि तां जहिड़ो। फायरिंग में नसीर पलेचो मारिजी वियो। ॿियो भाउ लदो पलेचो इस्पताल में ज़ख़्मनि जी सटनि असांदे फौत। वारसनि जो चवणु आहे त लदो पलेचो भाउ खे क़तल करण बैदि पाण खे गोली आपघात कयो आहे। कोटड़ी में पाणी खोट ऐं टैंकर माफ़िया ख़िलाफ़ शहरनि जो तवाखणी अनोखो एहतिजाज। साइड सचल सरमस्त कालून जा रहवासी रोडनि ते निकिरी आया। मुख चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो। शहरनि दाईंदे चयो आहे त पीअण जे पाणी खां महरूम ऐं टैंकर माफ़िया जे हथां यरगवाल आहियूं। पाणी लाइनियूं बहाल न थियण करे पैसनि ते महांगो पाणी ख़रीद करे रहिया आहियूं। तक जा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि। नोटिस वठी जल्द मसइलो हल कयो वञे।